सकरन में वेटरनरी यूनिवर्सिटी के ऑडिटोरियम हॉल में असगरिया इल्म अमल तहरीक पाकिस्तान यूनिट सकरन तरफा जश्न विलादत सां फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैह जे मुनासिबत सां यौम ज़हरा सलामुल्लाह अलैह मल्हायो वियो, जंहिंमें सकरन ऐं उन जे आसपास जे मोमिननि, असातिज़ा, दानिशवरनि, सहाफ़ियुनि ऐं वॾे अंग में औरतनि शिरकत कई। प्रोग्राम के सैयद निसार अली नकवी ऐं कराची मां आयल सैयद अरूज ज़ैदी खिताब कंदे सैयदा ज़हरा जी ज़िंदगी, सीरत ऐं संदसि इस्लाम लाइ कयल लाज़वाल ख़िदमतनि ते रोशनी विधी ऐं अॼु जी औरतुनि लाइ संदसि जे नक्शे क़दम ते हलण जा पैगाम ॾिना। लाइक कयो असांजे वीडियो खे, वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।